अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोराब सूमरो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त मुहर्रम जो महीनो शुरू थी चुको आहे ऐं मुहर्रम उल हराम जो जेको महीनो आहे इहो असांजो इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे। ऐं हिन महीने में ख़ासि करे असांजो जेके शुरूआती 10 ॾींहं हूंदा आहिनि इहे गम जा हूंदा आहिनि, गमे हुसैन जा हूंदा आहिनि। ऐं इमाम हुसैन ऐं उनजे पूरे जेको कुटुंब करबला जे मैदान में जेका उन्हनि जी शहादत थी, उन अज़ीम शहादत खे असां यादि कंदा आहियूं हर साल ऐं उन्हनि जो ॾुख कंदा आहियूं, उन्हनि जे लाइ एहतजाज कंदा आहियूं, उन्हनि जे लाइ सोग मल्हाईंदा आहियूं ऐं उन्हनि जे लाइ आज़ादारी कंदा आहिनि कुझु दोस्त असांजा। ऐं करण बि घुरिजे, हर मुस्लमान ते ईअं सम्झो फ़र्ज़ु आहे, छो जो इहो हिकिड़ो वॾो सान्हो थियो हुयो अॼु खां 1400 साल अॻु में। ऐं असां हर साल उन्हनि अज़ीम क़ुर्बानी खे यादि कंदा आहियूं। इमाम हुसैन जेको ॾोहिटो हुयो असांजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजे आख़िरी नबी जो, ऐं उन्हनि इस्लाम जे ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान कई ऐं इहो पैगाम ॾेई विया आख़िर ताईं त हक़ सच ते बीही रहो, भली पोइ छा बि थी पए। ऐं उन्हनि जो इहो बि फ़रमान आहे त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेतिरो देरि सां उथंदव ओतिरी वधीक क़ुर्बानी ॾियणी पवंदव। सो इन जे करे असां ख़ासि करे जेके असांजे कॉमेडी आर्टिस्ट आहियूं सभु असां पाण में हिननि ख़ासि करे ॾींहंनि में, हूअं त पूरो महीनो या 40 ताईं न करणु खपे अहिड़ी का बि मज़ाहिया का कॉमेडी ॻाल्हि, पर ख़ासि तौर ते पहिरीं मुहर्रम खां 10 मुहर्रम जे ॾींहुं शहादत थी हुई उन ॾींहं ताईं असां ही सोग में हूंदा आहियूं ऐं का बि असां मज़ाहिया क्लिप न ठाहींदासीं, न रखंदासीं पंहिंजे चैनल ते। सो इन जे करे मां चाहियुमि त तव्हांखे अची ॿुधाए छॾियां, पंहिंजी हिकिड़ी वीडियो ठाहियां, छो जो अक्सर असांजा दोस्त जेके ख़ासि करे ॿाहिरि मुल्कनि में वेठा आहिनि उन्हनि खे ख़बर न हूंदी या जेके असांजा नॉन मुस्लिम जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे बि शायदि ख़बर न हूंदी। उहे पुछंदा आहिनि त तव्हांजा वीडियोज़ छो नथा अचनि, पर जीअं त मुहर्रम उल हराम जो महीनो जेको आहे इहो असांजो ॾुख वारो महीनो आहे ऐं असां हिन में सोग में वरितल हूंदा आहियूं ऐं का बि अहिड़ी मज़ाहिया ॻाल्हि या ख़ुशीअ वारी ॻाल्हि असां न कंदा आहियूं इन्हनि ॾींहंनि में ख़ासि करे। सो हिकिड़ो दोस्त आहे असांजो ॾाढो सुठो उस्ताद अयूब गाद साहब, उन्हनि जो पुटु आहे हमीर गाद साहब, उन्हनि लिखणी लिखी आहे, उहा बि मां चाहींदुसि त तव्हांखे बाद में पढ़ी ॾेखारियां। पोइ बाद में महीने उहे गुज़रे 10-12 ॾींहं ही असांजा मुहर्रम जा, उनखां पोइ मां उहो तव्हां जेको उन्हनि मज़मून लिखियो आहे थोरो आहे उहो मज़ाहिया, इन करे उहो बाद में मां पढ़ंदुसि। पर तेसिताईं मूं सोचियो त तव्हांजा जेके कमेंट्स आहिनि जेके मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हां ॾियो पिया असांजी वीडियोज़ खे ॾिसी करे, सो उहे कमेंट्स मां तव्हांजा रोज़ानो जी बुनियाद ते हर वीडियो जे बारे में जेके तव्हांजा कमेंट्स हूंदा उहे मां हिते पढ़ंदुसि। जेके दोस्त असांखे कमेंट्स कनि था ऐं तारीफ़ बि कनि था ऐं कुझु तनक़ीद बि कनि था, किन खे मज़ो नथो अचे जेके असांजी क्लिप्स असां रखंदा आयासीं गुज़िरियल ॾींहंनि खां, त कुझु दोस्तनि कमेंट्स बि ॾिना आहिनि ऐं उहे कमेंट्स बि मां हाणे रोज़ानो जी बुनियाद ते तव्हांखे हे जेके 5-8 ॾींहं आहिनि ख़ासि करे ऐं 8, 9, 10 त असांजा बिल्कुलु का बि वीडियो तव्हां न ॾिसंदव असांजे चैनल ते न पेज ते। बाक़ी 2-3 ॾींहं जेके आहिनि उन्हनि में तव्हांखे असां कमेंट्स पढ़ंदासीं, जेके दोस्त असांखे कमेंट्स में मुख़्तलिफ़ सलाहूं बि ॾियनि था या काई शइ पुछनि था त इन्हनि जो बि हिकिड़ो हुजणु खपे त उन्हनि जा कमेंट्स बि हूअं त असां हिते पिन कंदा आहियूं, पर उन्हनि जो वरी हिकिड़ो नालो खणी करे उन्हनि जा कमेंट्स बि पढ़ंदासीं त अञा सुठी ॻाल्हि थी वेंदी। सो दोस्तो इहा ॻाल्हि मां तव्हांखे अॼु ॿुधाई। अॼु पहिरीं मुहर्रम हुई, इन जे करे सुभाणे खां वरी जेके वीडियोज़ असां रखिया आहिनि जिन माण्हुनि जा कमेंट्स आहिनि या हिन वीडियो जे बारे में तव्हांजा जेके कमेंट्स हूंदा उहे मां पढ़ंदुसि रोज़ानो जी बुनियाद ते। सो तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।